चलो क्या क्या लो You can go here. 29. 29 years old. This side. For more information, including price positions and the use of electronic devices, please refer to the safety instructions placed in the seat pocket. Thank you. अस्सलाम वालेकुम कीअं तव्हां सभु उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा अॼु मां तव्हां सां बिल्कुलु ठीकु आहियां जीअं तव्हां मुंहिंजो कुझु ॾिठो हूंदो त मां ॾेखारियां पई त असीं ट्रैवल पिया कयूं केॾांहुं वञूं पिया इहो तव्हांखे फ़िलहालु नथी ॿुधायां तव्हां ॾिसो ऐं इलाही मुंहिंजा आहिनि सियाणा माण्हू जेके मूंखे ॿुधाईंदा त हिन केॾांहुं वञे बि पंहिंजे ॿारनि जो हुयो पंहिंजो सवारी खणी हस्बैंड त आहिनि कोन हिते ॿार मुंहिंजा एॾा पची चुका आहिनि न हींअर हिते असां वटि हिन जे समर वेकेशन जे करे इन्हनि जी एॾी बुरी हालत थी चुकी आहे मुंहिंजे ॿारनि जी हिते खाइनि पियनि वेठा सो हुननि जो बसि ॿिए खे खाईंदा एतिरो पची विया हुआ हुते एतिरा वॾा ॾींहं सो ख़ैर असीं निकिता आहियूं पंहिंजो सफ़र में आहियूं ट्रैवल कयूं पिया केॾा वञे पिया तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी असीं अॼु सुबुह जो 4 बजे जा निकितल आहियूं घरां ऐं पूरी राति आऊं ज़ैद न आहियूं सुता असांखे पंहिंजो पैकिंग वग़ैरह में त पंहिंजो ज़रा ज़त वॾो आहे मुंहिंजी हेल्प वग़ैरह कराई पे त हुनमें असांजी पूरी राति गुज़री वई सो 4 बजे असांजी फ्लाइट हुई मदेरा खां हींअर असीं लिस्बन पहुता आहियूं लिस्बन खां असीं वेंदासीं इस्तंबुल खां पोइ केॾा थी वञो तव्हां ॾिसजो बल्कि तव्हां मूंखे ॿुधाइजो त तव्हांखे छा थो लॻे इलाही सियाणा अथव सम्झी त वेंदो केॾा थी वञा त ख़ैर तव्हां मूंखे ॿुधाइजो ऐं पोइ ॾिसंदा रहिजो सभु माण्हू भॼनि पिया मूं ज़ैद खे चयो मां चई न पंहिंजी फ्लाइट में निकिरी वञे पर ख़ैर आहे त अञा टाइम पर जेको ॾिसो भॼे पियो सम्झे कोन पियो भॼनि जो पिया असीं त पंहिंजो ख़बर न की चाइनीज़ कोरियन जे हिन ते वेठा आहियूं गेट ते सभु चीना आहिनि त ख़बर न कंहिंजे गेट ते आहियूं सोचो खाई पी वरितो ॿारनि त मुंहिंजो हलूं पाण पंहिंजो गेट त ॻोल्हियूं जीअं असांजो गेट अनाउंस थी वियोसीं मां ज़ैद खे पंहिंजे गेट ते विहारे आई आहियां ऐं हमज़ा मूंखे ख़र्चे कराइण जे मूड में आहे अच्छा सो हमज़ा ख़र्चे कराइण जे मूड में हुनखे खपे बंटी सो वठी पियो हुननि जे पुठियां मूंखे ड्यूटी फ्री ऐं मूंखे हलण में ॾुखियाई ऐं हली कोन पई सघां जी हमज़ा मूंखे चइबो मम्मा इहा बंटी कोन्हे इहो हमज़ा छा आहे छो त मम्मा हिनखे बंटी कोन चइबो आहे मुंहिंजो छा सीधो हिनखे नंढे जॻह बंटी चवंदा आहियूं बंटी चई खाईंदा आहियूं सो असां लाइ त भईया बंटी आहे सो ख़ैर हा अंदरि खां चलो ऐं मूंखां हली कोन पियो थिए ॿारनि खे ॻाल्हि सम्झ में अचे कोन थी पिया पंधु कराइनि ज़ैद ईअं सदोरो आहे मुंहिंजो हमज़ा ॾिस अत तव्हां लाइ बंटी वठी अचां चए थो न मूंखे मम्मा जो ख़र्चो कोन्हे कराइणो मूंखे ख़बर आहे एयरपोर्ट ते जेकी 98 जी शइ हूंदी न 1 रुपए जी मिलंदी सो ईअं वीचारो सदोरो मुंहिंजो ख़र्चु कोन्ह कराईंदो आहे हा हमज़ा थकां पई न जानी सभु माण्हू भॼनि पिया शायदि लेट थी विया आहिनि इन भॼा अथनि हमज़ा ॻोल्हे पई ड्यूटी शॉप लेकिन हुनखे ड्यूटी फ्री शॉप जेकी आहे उहा मिलेसि कोन पई हा भई फाइनली मिली वई ऐं यकीन कयो एतिरी शयूं वठी आई आहियां खाइण जे लाइ इहे पंहिंजो हर हिकु शइ वठी आई आहियां घर मां ठाहे बि खणी आई आहियां जो मूंखे ख़बर असांखे हिते मिलंदो न असांखे इस्तांबुल फ्लाइट में ई मिलंदो लेकिन पोइ बि हमज़ा खे हर जॻह कुझु न कुझु खाइणो हूंदो आहे अच्छा जी त मूंखे आहे जी असीं पंहिंजे गेट ते अची वेही रहिया आहियूं जी मूंखे आहे पंहिंजो तकलीफ़ कल्ह आउं वई हुअसि पंहिंजो कंहिं कम सां त आख़िरी टाइम ते बसि शॉपिंगूं हलंदियूं रहंदियूं आहिनि सो आउं वियसि पंहिंजो कम सां वियसि शाम जो बसि घरु वापसि आयसि पे रोड क्रॉस कंदे ऐं रोड ते किरी पियसि ऐं एॾो बुरे तरीक़े सां किरियसि
जो मुंहिंजी नी जेकी आहे फाटी पियो एॾी बुरे तरीक़े सां फाटी जेकी मूंखे ख़बर ई कोन हुई मूंखे हिकिड़ी हुते जे क्रॉस कयो पियो मूंसां गॾु उन मूंखे खयो पाण सां गॾु जो धकु त घणो कोन लॻो मूंखे चवंदमि केतिरो कोन लॻो ऐं वाक़ई मूंखे एतिरो फील बि न थियो त मूंखे ॾिसो सां धकु लॻो आहे त पंहिंजो उन मूंखे ॾेखारियो तुंहिंजो ट्राउज़र फाटी पियो त मां चयो रुगो ख़तरनाक लॻो आहे पोइ कोन आहिस्ते आहिस्ते पंहिंजो पोइ सूर जाॻंदा आहिनि सो मूंखे आहिस्ते आहिस्ते बस में वेहण जी जॻह न हुजे बीठी हुअसि पोइ घर ईंदे ईंदे मूंखे एॾो सूर घर अची ॾिसां त मतिलबु एॾो घाव हुजे मूं चयो हल भेण एॾो कुझु ज़ोर सां लॻो आहे उन खे असीं वधीक जो मूंखे सूर पियो थिए त हा बि ॾाढो ज़ोर सां मूंखे धकु लॻो आहे पोइ भाभीअ वारा सभु आयल हुआ हुते मिलण जे लाइ त भाभी मूंखे पंहिंजो बर्फ़ वग़ैरह रखी मेडिसिन वग़ैरह मां खाधी बैंडेज कयो लेकिन एॾी मूंखे तकलीफ़ जो मतिलबु मूंखे राति पैकिंग करण में एॾी ॾुखियाई थी आहे इन सूर जे करे ऐं हींअर मूंखां वॉक बि न पियो थिए ऐं वॉक कयां थी थकी थी वञा मतिलबु सूर एॾो सूर जेको धम धम पियो थींदो आहे ईअं पंहिंजो सूर मूंखे थिए पियो जो मूंखे पंधु हलण में बि ॾुखियाई थी थिए हमज़ा मूंखे ओतिरे पंधु थो हलाए सो ख़ैर जे हमज़ा कंहिंजा मन चाही शइ त मिली कोन हाणे जेको आहे उन ते बिस्मिल्लाह करे खाए वेठो असीं बसि हा बसि आऊं खारायां सो असीं बसि पंहिंजे गेट ते अची वेही रहिया आहियूं हाणे अञा आहे टाइम असांजी फ्लाइट में जी फाइनली असीं पंहिंजे प्लेन में अची वेही रहिया आहियूं पर एॾी थकावट थी आहे वेही वेही पंहिंजो सुता बि न आहियूं न निंड ई पूरी न आहे हीअ नवाज़ साहिबु सुम्ही रहियो हीअ निंड जो कचो आहे हीअ राति बि सुम्ही रहियो ऐं हीअ जेको असीं पंहिंजो मदेरा खां हिते लिस्बन आहे हुन में बि सुम्ही रहियो ऐं हींअर बि सुम्हण जी तयारी में आहे हुननि खां चयो त मूंखे पिलो ॾिनो हुननि खां पिलो वरितो अथसि ऐं चयो त मूंखे पंहिंजी ब्लैंकेट वग़ैरह बि ॾियो त आउं सुम्हां त हीअ सुम्ही रहंदो पर हींअर आउं सुम्हंदसि छो जो हींअर फ्लाइट इलाही वॾी आहे आई थिंक 5 कलाकनि जी आहे असांजी हींअर मां ॾिठी न आहे वरी त इलाही वॾी फ्लाइट आहे त सभई सुम्हंदासीं ताकी थोरा फ्रेश थी वञूं न त दिमाग़ पियो घुमंदो असांजो जेसीं असीं इस्तांबुल पहुचूं जी 5 ॿियो 5 मिंट पहिरीं मां तव्हांखे ॿुधायोसीं प्लेन में वेठा आहियूं ऐं हमज़ा असांजो कचो आहे सुम्ही रहंदो सो ही ॾिसो मूंखे लोको मस्ती पियो करे पंहिंजो स्नोरिंग पियो करे पर हीअ वाक़ई निंड जी हुई अथसि वाट हमज़ा जी हालत हुई पूरो रस्तो सुम्हंदो आयो आहे ऐं जॾहिं सुम्हण जे करे मुंहिंजी बांह में एॾी तकलीफ़ थी वई आहे जो मुंहिंजे त वीचारी बाणी थी आहे बांह ई साड़ी थी वई आहे बांह बाणी थी वई आहे सभु दिमाग़ु सुम्ही थी रहियो आहे अञा बि असांखे अधु कलाक आहे ज़ैद सुम्ही पियो अचे बसि ज़ैद वीचारो थोरो बेचैन हूंदो आहे ॾींहुं लॻो पियो आहे हिते इस्तांबुल में हटियो इस्तांबुल में थिया आहिनि 4:30 ऐं लिस्बन में 2:30 हमारा 2 कलाक जो डिफरेंस आहे 2 कलाक लिस्बन पुठियां आहिनि ऐं असीं पहुचंदासीं 40 मिंटनि में सो वञा बि आहे वेही हालत ख़राबु थी वई आहे अञा ख़बर न इस्तांबुल में 3 कलाकनि जो स्टे आहे 3.5 कलाकनि जो का ख़बर कोन्हे हालत ख़राबु थी वई आहे वेही माण्हू त वॉक पिया कनि उथनि पिया कचेरी पिया कनि हिक ॿिए सां खां वरी वेही था रहनि वरी उथनि था वरी कचेरी था कनि खाइनि पीअनि था होटल खुली पई आहे न पिया खाइनि पीअनि जी त असीं इस्तांबुल पहुची वियासीं ऐं पर ॾाढी बुरी हालत थी आहे ॾाढी बुरी हालत आहे सभु इलाही वॾो हींअर असां वटि 6:30 थिया आहिनि ऐं निंड सोली पूरी आहे कोन कंहिंजे बि ॿार मुंहिंजा हुते वेठा हुआ पहिरियों मोबाइल चार्ज करण हिते वेठी आहियां हमज़ा खे पूरो वाट त प्लेन जे अंदरि ई वॉमिटिंग सो ॿारनि सां ट्रेवल करणु ॾाढो ॾुखियो बेइंतहा ॾुखियो मुंहिंजे लाइ त ख़ैर ॾाढो ॾुखियो आहे ऐं पंहिंजो हस्बैंड घर हूंदा आहिनि त पोइ बि इंसान खे थोरी सपोर्ट हूंदी आहे अकेले में त बि तव्हां मुंहिंजी हालत ॾिसी सघो था थोरी देरि खां पोइ तयारु शायदि तव्हांखे ॾेखारियां थी कहिड़ा फार पुछण लॻा पिया आहिनि सुबुह सां एतिरी उल्टी कनि चयो मां कुझु खारायो हिते तव्हां टेंशन कोन्हे हलाल मिले थो हिते इस्तांबुल में सॼो हींअर मां हिकु सैंडविच खारायो आहे
सैंडविच के असां थोरो घणो प्लेन में खाई छॾियो मुंहिंजी ज़ैद मां बिन कॉफ़ी वेठी पिया ऐं थोरो मोबाइल मुंहिंजो चार्ज करे वठो मोबाइल चार्ज कोन ख़तमु थी वियो आहे त मोबाइल चार्ज पिया कयूं वरी हितां असांजी फ्लाइट आहे राति 9 बजे जी त माना हीअं 6:30 थियनि चङो टाइम आहे असां वटि मोबाइल वग़ैरह चार्ज कयोसीं वॉशरूम वेंदासीं फ्रेश थींदासीं उन खां पोइ वरी पंहिंजो गेट अनाउंस कंदासीं पोइ वञी गेट ते वञी वेंदासीं वरी पूरी तव्हांखे हाल अहिवाल ॾियां थी ऐं तव्हां जेसीं ॿुधाइजो त तव्हांखे छा थो लॻे ऐं केॾांहुं पई वञा तव्हांखे कुझु कलाकनि खां पोइ ख़बर पइजी वेंदी अवल जिते वञा पई उते मां सुभाणे पहुचंदसि अर्ली मॉर्निंग अञा त उते बि पहुचण में इलाही टाइम आहे पर ॿुधाइजो त तव्हांखे छा थो लॻे असीं केॾांहुं पिया वञूं जी त असीं वॉशरूम मां फ्रेश वग़ैरह थी अची वियासीं पर एतिरी निंड पई अचे जो जे दिमाग़ सुन हूंदो आहे न मुंहिंजो दिमाग़ सुन लॻो पियो आहे असांजो अञा बि हालत न असांजो अञा बि पंहिंजो गेट जेको आहे कलाक खां पोइ अनाउंस थींदो त कहिड़ो असांजो गेट आहे उन खां पोइ वरी अॻियां जो ॿियो सफ़र लेकिन ॾाढी हालत ख़राबु आहे एॾा वॾा इन करे मां एॾो परे वञी न किथे रहण जो एॾा वॾा वॾा सफ़र हुजनि पुॼनि ई न मूंखां त ॿुधायो वञो मूंखां सफ़र थींदो ई न आहे इलाही बेज़ारी थींदी आहे सो हिकिड़ो मूंखे हुन में पंहिंजो तकलीफ़ बि आहे धकु लॻल आहे ऐं ॿियो एॾा सफ़र 3 कलाक एयरपोर्ट ते वियो 5 कलाक प्लेन जे अंदरि वियो उफ़ तव्हांखे मुंहिंजी हालत ॾिसी तव्हांखे बि डपु लॻंदो त न वॾा वॾा सफ़र न कजनि सो ख़ैर बसि मोबाइल मां पंहिंजो चार्ज वेठी कयो अलाए छो स्लो पियो थिए यूज़ टू हर जॻह ते अहिड़ा लॻा पिया हूंदा आहिनि त तव्हां हिते बि चार्ज वग़ैरह कयो सो मां पंहिंजो चार्ज ते लॻाए छॾियो आहे हा न करंदा ऐं जेतिरो असां वटि टाइम आहे सो ज़ैद खे आहे त मां मूंसां गॾु वेही जैपनीज़ कार्टून ॾिसो ज़ैद ॾेखारींदो मूंखे जैपनीज़ कार्टून अच्छा ऐं हमज़ा मूंखे ॾेखारींदो कोरियन पंहिंजो कार्टून त न कोरियन सीरीज़ वग़ैरह सो वेठा यूरोप में न ॾेखारीनि शयूं अलॻि अलॻि मुल्कनि जूं था मूंखे ॿियो पाकिस्तानी ड्रामा शौक़ सां ॾिसंदा आहियूं असीं सो ख़ैर हाणे टाइम पास करण लाइ असीं पंहिंजो को ड्रामो था वेही ॾिसूं जेसीं गेट अनाउंस थिए पोइ वरी तव्हांखे अॻियां जो अहवालु ॾियां थी ट्राई कोन कंदसि तव्हां पाण खाओ वरिती आहे न वरिती आहे त खा न वरिती आहे त खा रुको मुंहिंजा पैसा ज़ाया करणा हूंदा आहिनि न रखां अचां थी बोर्ड ॾिस ॾे जी त हीअ हमज़ा कुकी वरिती आहे हम त मुंहिंजा एतिरा पैसा ज़ाया करा आहिनि हिते पकड़ियो पर शुक्र त यूरो हली थो वञे पकड़ोसीं हमज़ा दी पहिरीं बर्गर खाधी ख़ैर उहो सुठो एतिरो वॾो ॿिनि भाइरनि खाधो कुकी लाइ लॻो पियो बर्गर किंग जी कुकी खारायो हिकु त एतिरी कुकी मिली आहे सो ॾाढी महांगी ऐं जो सुठी कोन्हे नथी वणे मूंखे बसि असांजो गेट बि हाणे ॿुधाइण वारा आहे अनाउंस थियण वारो आहे तव्हां बि ॾिसो असांजो गेट जी त हिते सभु पंहिंजो लिखिजी ईंदा आहिनि पर तव्हांखे ॾेखारींदसि कोन तव्हां ॾिसी वठंदा कहिड़ा बि वञा पर थी विया हैलो हर ॻाल्हि में हैलो सो असांजी फ्लाइट अञा ताईं टाइम ते ई आहे किथे हूअं टाइम ते आहे लेकिन आहे किथे मूंखे पाण नज़र कोन पई अचे मुंहिंजा ग्लासिस खणी आहे न अञा कोन ॿुधायो अथनि हा त न्यूयॉर्क निकिरी था वञूं नाव कोन खाईंदसि त असांजा कोन पियो खाए जीअं असांजो अञा गेट ॿुधायो कोन अथनि 8:30 बजे जो हो 4 मिंट अञा पूरे 8:30 बजे ॿुधाईंदा ऐं एॾी निंड पई अचे मूंखे त ऐं ट्रेवल में घणी न बुख लॻंदी बि कोन्हे ऐं त पाणी बि कोन थी पी सघां चप वीचारा ख़ुश्क थियो वञनि वेरो हमज़ा विझी वई त हिननि खे का शइ न वणे न उहो चवंदासीं नी मां जे पेट में वञे हा ठीकु आहे त पंहिंजो जेकी शइ हिननि खे न वणंदी न मां खाए पोइ हिन जे करे मुंहिंजो वेट वधियो वञे
हस्बैंड जो छॾियल ॿाहूं खाईंदी आहियां, ॿार जो छॾियल ॿाहूं खाईंदी आहियां, पंहिंजो ॿाहूं खाईंदी आहियां, सभिनि जो ई खाईंदी आहियां, इन करे मुंहिंजो वेट वधियो वञे। सो ख़ैर ॾिसो था गेट वग़ैरह किथे आहे, 2-3 मिंट में ॿुधाईंदा त पोइ पंहिंजे गेट ते था वञी वियूं। मूंखे हलण करण में एॾी ॾुखियाई आहे, जेको हिते ई वेठी आहियां, जो मोबाइल में चार्ज थियईं देरि सां गॾु वेठे मां इन जा फेवरेट ड्रामा वेठे ॾिठा। सो असां निकिरंदासीं गेट ताईं। ॾिसो हिते बि यूरोप वांगुर ई आहे, हींअर 8 पिया थियनि, 8:30 पिया थियनि ऐं ॿाहिरि सोजरो लॻो पियो आहे, कुकी जे कच्छ में रखी वियो आहे। इहा हाल आहे, ॿाहिरि अञा पंहिंजो सिजु न आहे लथो, प्लेन बि बीठा आहिनि, सुन सही तरह सिजु न आहे लथो, मतिलबु टाइम थी वियो आहे मग़रिब जो। प्लेन बीठा आहिनि परियां, जो शीशो ख़राबु आहे, साफ़ कोन पियो नज़र कोन पियो अचे, साफ़ शीशो ख़राबु अथनि। सो ख़ैर जीअं असांजो गेट अनाउंस थी वियो ऐं असीं पंहिंजे गेट खां लही पड़ियोसीं, आहियूं F में, असांजो गेट आहे A में। सो असीं वञूं त असांखे टाइम लॻंदो, गेट ते पुॼो तव्हांखे कोन ॾेखारींदसि गेट किथे जो आहे, को तव्हांखे ख़बर पइजी वेंदी गेट किथे जो आहे। हाणे प्लेन में बि तव्हांखे ॾेखारींदसि। जीअं असां ग़रीबनि सां वरी हिकिड़ी जुट थी वई, केॾी महिल मूं तव्हांखे ॿुधायो 8:30 बजे असांजो गेट अनाउंस थींदो, ठीकु आहे न, 9:10 ते असांजी फ्लाइट हुई, असांजी फ्लाइट डिले थी वई, असांजी फ्लाइट 9:10 ते हुई, हाणे 10:30 बजे आहे। ऐं 8:30 बजे खां असां जेको वॉक कयो आहे पंहिंजे गेट जे लाइ, असां एतिरो हलिया जेतिरी मुंहिंजी तबियत ख़राबु आहे, थकियल आहियूं, इहा फाल ॾिसो कहिड़ा थी था वञनि पोइ, का ॻाल्हि कोन्हे। सो जेतिरो वॉक कई आहे असां, मुंहिंजे ख़्याल में 9 थी विया हींअर, हा मुंहिंजे ख़्याल 9 त थी विया, हा 9:10 साॻियो टाइम थी जेको असांजी फ्लाइट जो। त उतां खां असीं हलिया आहियूं, हिते पहुचण में असांखे 2 कलाक लॻो, असीं 2 कलाक मुसल असीं हलिया आहियूं, ॾाढी बुरी हालत थी आहे, अलाह चवां थी ॿारनि सां गॾु ऐं सामान सां गॾु कॾहिं एॾो वॾो ट्रेवल न कजे। सो ॾाढी बुरी हालत आहे। हाणे 10:30 बजे जी फ्लाइट आहे, 4 कलाक हाणे अञा मतिलबु आहे, कलाक खनि आहे असांजी फ्लाइट में, कलाक खां मथे आहे ऐं 4 कलाक जी असांजी फ्लाइट आहे। असीं सुबुह जो पहुचंदासीं, केॾी बुरी हालत हूंदी, मतिलबु ॿुधाए केतिरी बुरी हालत हूंदी, इलाही बुरी हालत हूंदी। ऐं मथां ई शौक़ीन असांजो उल्टियूं करण जो, पूरी वाट उल्टियूं कंदो ईंदो, उसे पानी कढो। हा इन करे जो हुन प्लेन में कुझु खाधो हुनखे शौक़ीन आहे प्लेन में खाइण जो, पर जेको असांखे नाश्तो मिलियो न, नाश्तो हिनखे वणियो कोन। हिन खे त मूंखे को बीफ जो स्टेक वग़ैरह मिलंदो, जेको हिनखे हमेशह स्टेक वग़ैरह मिलंदो आहे, हिन खे त उहो मिलंदो, हुन वीचारे खे त मिलियो कोन उहो, नाश्तो हिन खां हलियो कोन। सो बसि उल्टी में वीचारे पाणी कढियो, इन लाइ त मुंहिंजो ख़र्चु करायो अथसि हिते, त रुगो पाणी हो पेट मां निकिरियो, हाणे मूंखे मानी खाराए। सो ख़ैर पंहिंजो बसि हाणे वेट था कयूं, फ्लाइट लेट थी वई। सो सुबुह खां असीं निकितल ऐं आउं ई ज़ैद पंहिंजो कल्ह खां जागियल आहियूं। असां कल्ह आउं जागियल आहियां, कल्ह 7 बजे खां, हा कल्ह 7 बजे आउं जागियल आहियां। हीअ अॼोको ॾींहुं बि ख़तमु थी वियो ऐं सुभाणे जॾहिं वञी पहुचूं पंहिंजी मंज़िल ते, तेसि ताईं सफ़र ई सफ़र आहे। जी त असीं बसि ठीकु आहे, जी त असीं प्लेन में अची वेही रहिया आहियूं, पंहिंजो टाइम ते ई हूंदो, पर इंतज़ारु करे करे हालत ख़राबु थी वई आहे, सामान खणी खणी हालत ख़राबु थी वई आहे। तव्हांखे असांजी चेहरे मां असांजी हालत अलाए नज़र ईंदी हूंदी, अलाए न या अलाए तव्हांखे असीं फ्रेश पिया लॻो। ख़ैर सो बसि हाणे पंहिंजो फाइनल असीं प्लेन में वेठा आहियूं, जिते असांखे वञिणो हो उते असीं वञूं पिया। ऐं अगरि वीलॉग घणो वॾो न थियो त तव्हांखे हिन में ॾेखारींदसि एंड में त आउं किथे पहुती आहियां, न त इनशाला वरी ॿिए वीलॉग में। तेसिताईं तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे छा थो लॻे, त आउं ऐं ज़ैद हमज़ा असीं टई किथे आया आहियूं, किथे विया आहियूं ऐं छा पिया कयूं, ख़बर किथे आया आहियूं, बैकग्राउंड जिते टड़पे लॻाए वेठो तव्हांखे ॿुधाइण जे लाइ त असीं किथे विया वञूं। ख़ैर उहो त मां तव्हां ते छॾियां थी, तव्हां ॿुधाइजो असीं किथे वञूं पिया, तव्हां न ॿुधाइजो। हा हीअ मुंहिंजो पको पुटु आहे, हीअ पकाई इन जे नाले पकाई आहे, कोन ॿुधाईंदो तव्हांखे। सो ख़ैर पंहिंजो हाणे इलाही थकावट थी आहे, कोशिशि करे आउं बि हाणे सुम्हंदसि, जेतिरो बि टाइम आहे असांजो 4 कलाकनि जी फ्लाइट आहे, 4.5 कलाकनि जी आहे, आउं सुम्हंदसि, पंहिंजी निंड पूरी कयां थोरी घणी। सो इनशाला बसि असांखे इजाज़त ॾियो, इनशाला मिलंदासीं वरी कंहिं ॿिए वीलॉग में। जो ख़्यालु रखिजो, मूंखे बिंदौर में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़।